जी नाज़रीन, करमपुर मां असां एहतिजाज जी ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे बेगारी पुलिस चौकी वटि घोसपुर जे ॻोठ दड़ी सुंदराणी वासी लोलोई बिरादरी अकबर अली लोलोई, मोहम्मद अली लोलोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हयो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त असांजा टे नौजवान शागिर्द शाहिद अली लोलोई, अली असगर लोलोई ऐं आसिफ लोलोई मोटरसाइकिल ज़रिए सखर खां ॻोठ अची रहिया हुआ त करमपुर बेगारी चौकी ते तैनात करमपुर पुलिस चेकिंग बहाने खेनि रोके गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन मुताबिक़ नौजवाननि जी मोटरसाइकिल पुलिस चौकी मां हथ आई आहे। लोलोई बिरादरी जे मुज़ाहिरीन जो वधीक चवणो त जेसिताईं पुलिस असांजा गिरफ़्तार कयल माण्हू रिहा न कंदी तेसिताईं रोड ते धरणो जारी रहंदो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त चेकिंग दौरान टे मशकूक माण्हुनि खे बग़ैर लाइसेंस टीटी पिस्तल समेत गिरफ़्तार करे थाणे ते आंदो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। उन ख़बर रिपोर्ट थियण ताईं रोड ब्लॉक हुअण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरनि ई किलोमीटरनि ताईं मुसाफ़िर गाॾियूं बीठी वियूं। सख़्त सर्दी में मुसाफ़िर परेशानी जो शिकार रहिया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।